वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं संजोरो खां, जिते संजोरो पाकिस्तान ख़ासकेली तंज़ीम शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न JM गजानी सिंध जे सदर मंठार ख़ासकेली शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सदर मोहम्मद अवेस ख़ासकेली, अली खान ख़ासकेली ऐं मोहम्मद मुराद ख़ासकेली जी सदारत हेठि अब्दुर्रहमान ख़ासकेली जी राज ते थी गुज़रियो, जंहिंमें सरदार आरिफ ख़ासकेली, अब्दुर्रहमान ख़ासकेली, अब्दुल्ला ख़ासकेली, साईं मंज़ूर ख़ासकेली, मीर सागर ख़ासकेली, सज्जाद ख़ासकेली, शेर मोहम्मद ख़ासकेली, बशीर ख़ासकेली, बाबू अली शेर ख़ासकेली, इकबाल ख़ासकेली, अली हैदर ख़ासकेली, रब्बानी ख़ासकेली, मोहम्मद हुसैन ख़ासकेली समेत टिनि ज़िलनि जे अॻवाननि समेत वॾे हंग में ख़ासकेली बिरादरीअ जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़ासकेली तंज़ीम सिंध जे सदर मंठार इजलास खे ख़िताब कंदे चयो त वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजे औलाद सां गॾु नियाणियुनि जी तालीम खे अहमियत ॾियूं, जेको संदन बुनियाद हक़ आहे। वक़्तु तारीख़ शाहिद आहे त जिन बिरादरियुनि क़ौम तालीम जे मैदान में तरक़ी कई आहे, अॼु उहे दुनिया जे नक्शे ते हुकुमरानी कनि थियूं। जेके बिरादरियूं तालीम जे मैदान में पोइते रहियूं आहिनि, संदन नालो निशान न आहे। हिन चयो त ख़ासकेली बिरादरी सियासी तौर आज़ादु आहे, को सरदार को इताद खे हक़ न आहे त ख़ासकेली बिरादरी जे क़िस्मत जा फ़ैसिला करे। असां ख़ासकेली खे इतिहाद मेमुन इतिहाद जे मुआदे खे ख़ासकेली बिरादरी ख़िलाफ़ गैरी साज़िश सम्झूं था। ख़ासकेली बिरादरी बाशऊर आहे। आख़िर बेगुनाह शहीद तानिया ख़ासकेली, टंडो आदम जी शहीद सजाद ख़ासकेली समेत एसाल सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई आहे। रिपोर्टर ख़ादिम ख़ासकेली, हक़सत न्यूज़, संजोरो।